सर जॾहिं तव्हां ज़ाहिर आहे अॼुकल्ह जे दौर जो मॉडर्निज़म जे हवाले सां असां ॻाल्हि कईसीं ऐं तव्हां चओ त क्रिमिनल जेके केसिस आहिनि न उहे बि अॼुकल्ह अहिड़ा त अची रहिया आहिनि साम्हूं जो जिन में इंसानियत जो परे परे ताईं को वास्तो न आहे। हाणे कुझु माण्हू वरी ज़ाहिर चइजे थो त अॼुकल्ह इहो इन जी वजह AI ऐं मॉडर्निज़म ऐं घणो सोशल मीडिया जो यूज़ इहा वजह आहे। कुझु माण्हू वरी कुझु ग्रुप ऑफ पीपल आहिनि जिन जो इहो मञणु आहे त इहे गुनाह ऐं क्रिमिनल ऐं इहे एस्पेक्ट्स अॻु में बि थींदा हुया पर छो त इन्हनि जो एतिरो एक्सपोजर न थींदो इन करे असांखे लॻे थो त अॼुकल्ह अहिड़ा दौर थियनि था पिया। इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? इहो ॿई फैक्ट सही आहे पंहिंजे घर ते ठीकु आहे। हाणे वक़्त सां गॾु गॾु क्राइम जी कुझु शेप त चेंज थी आहे पर क्राइम त रहियो आहे। ठीकु आहे। अॼु या अक्सर पाण वटि माण्हू इहे वेही मिसाल ॾींदा आहिनि त यार अॼुकल्ह दुनिया ॾाढी ख़राबु थी वई आहे जो भाउ भाउ खे पियो मारे पर हिन काइनात जो पहिरियों क़तल बि भाउ जितां भाउ जो आहे। तंहिं करे इहा नई ॻाल्हि त आई कान। दुनिया जे अंदरि जॾहिं हज़रत आदम जा 2 पुट थिया हिकिड़े पुट ॿिए पुट खे जेको मारियो माना भाउ भाउ खे मारियो। अॼु जेकॾहिं भाउ भाउ खे मारे थो त पोइ परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे त शुरूआत उतां थी आहे। त उते हुन उन वक़्तु मारियो उन पंहिंजे उन वक़्त जे औज़ार सां मारियो। अॼु जो माण्हू अॼु जे जदीद दौर सां मारे थो। असल ॻाल्हि इहा आहे सवाल इहो आहे त क्राइम घटि छो नथो थिए या ख़तमु छो नथो। ठीकु आहे। वकील साहिबु जीअं चयो पियो त ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकिड़ो त सिविक सेंस कोन्हे। हिकिड़ा क्राइम उहे हूंदा आहिनि जेके फ़र्द जे तरफ़ां हूंदा आहिनि जीअं कंहिंजो ज़ाती बिरादरी को ज़मीन तां जहिड़ो को संग तां जहिड़ो इहे इंडिविजुअल क्राइम आहिनि। पर हिकिड़ा उहे जेके सोसाइटी ते इम्पैक्ट कनि था डकैती थी वई माण्हू अगवा थी वियो ईअं ई स्ट्रीट क्राइम थी वियो इहो मंशात आहे खोड़ सारी शयूं। असांजे मुल्क में सभु खां वॾो अलमियो इहो आहे त क्रिमिनल जस्टिस सिस्टम असां ठीकु कोन्हे। कानून आहे कानून ते अमल कोन्हे। इदारा ठीकु न आहिनि इदारनि जी परफॉर्मेंस ठीकु न आहे। करप्शन असां वटि माना ॼण त हिकिड़ो फैशन बणिजी वियो आहे जॾहिं इन सॼी ऐं अच्छा उन खां पोइ ॻाल्हि इहा आहे त असीं समूरा जेके सेगमेंट्स ऑफ सोसाइटी आहियूं असीं सभु गॾिजूं था त उहा सोसाइटी ठहे थी। मुंहिंजो कमु मां पाण पंहिंजे कमु ईमानदारी सां नथो कयां पर मां चाहियां थो त भाउ खे ठीकु करणु खपे। मूंखां जेकॾहिं केरु पुछंदो मां तव्हां ते आङुर खणंदुसि माना मूंखे तव्हांजी परफॉर्मेंस ते ॻाल्हाइणो आहे मूंखे पंहिंजी परफॉर्मेंस ते ॻाल्हाइणी कोन्हे। पर जेकॾहिं हर माण्हू पंहिंजे डोमेन में रही जेको हुनजो पंहिंजो कमु आहे उहो कंदो यानी पुलिस खे पंहिंजो कमु करणु खपे वकीलनि खे पंहिंजो कमु करणु खपे ध्यानदारी सां ईअं रियासत खे पंहिंजो कमु करणु खपे। ॿिया जेके इदारा आहिनि त पोइ इहो ॾिसो न तव्हां ख़बर आहे त मौला अली जी जेका ख़िलाफ़त हुई या मुख़्तसिर तरीन ख़िलाफ़त आहे 4-4.5 साल जी उन में इंतिशार ई रहियो छो छाकाणि इहा पहिरीं इस्लामी हुकूमत हुई जेका अदल जी बुनियाद ते हुई जंहिंमें इंसाफ़ थींदो हो। इंसाफ़ तव्हां पंहिंजे माण्हू जे ख़िलाफ़ बि कंदो पराए जे बि ख़िलाफ़ कंदो ईअं त कोन्हे त बाबा इंसाफ़ इहो आहे त जेको मुंहिंजो माइट आहे उहो मनसब ते वेहंदो उहो गवर्नर थी वेंदो ऐं जेको मुंहिंजो दुश्मन आहे उनखे सज़ा ॾिबी उनजो उहो चोरी थो करे त उनजो हथु कटियो। मौला अली वटि हिकिड़ो पंहिंजो मुहिब आहे उन चई त मूंखे जेको आहे सो मां चोरी कई आहे मूंखे सज़ा ॾियो। पहिरियां ॿियनि माण्हुनि सां बि उन रोकियुसि त बाबा हेॾा वेंदे मौला अली अथई उहो इंसाफ़ पसंदि अथई उन वटि इन शइ जी कोन्हे त भई मूंखे मुंहिंजो क़रीबी आहे त मां हिनखे बख़्श कंदुसि। ठीकु आहे बसि मां वञा थो मूंखां चोरी थी आहे ग़लती थी आहे मां शर्मसार आहियां मूंखे सज़ा लाइ। मौला अली इस्लाम जी बारगाह में आयो ऐं चयईंसि त मूंखां इहे ख़ता थी आहे इमाम चयो त हथु कटियोसि। ज़ाहिर सज़ा आहे न चोर जो हथु कप हुनखे जॾहिं हथु कटण लाइ वठी पियो वञे त सभु चवनि पिया असां तोखे चयो त न वञ त हो त माना ख़ुशि पियो वञे त ठीकु आहे माना घटि में घटि पाक त थिया पोइ न हिकिड़ो मूंखां गुनाह थियो आहे उनजी सज़ा मूंखे मौला पियो ॾिए ऐं इहा बि हिकिड़ी वॾी हुनजे लाइ त सआदत हुई न त उनजो इंसाफ़ काइनात जो मौला पियो थो करे न हू ठुड़कू सुड़कू माण्हू त कोन पियो करे न अॼु जो जज त कोन पियो करे जेको इंसाफ़ जेके तक़ाज़ा पूरा न कंदो आहे। जेको तव्हांजी काइनात जो सभ खां वधीक आदिल हुजे उहो तव्हां सां जॾहिं इंसाफ़ करे वेठो त पोइ तव्हांखे ख़ुशि थींदो तव्हां। अच्छा जॾहिं ठीकु आहे हुनखे सज़ा मिली वई हथु कटिजी विया पोइ वरी कुझु देरि खां पोइ वरी वापसि मौला वटि आयो भई सज़ा थी वई हाणे सज़ा थी अमल थी वियो पोइ मौला वरी ॿीहर पंहिंजा हथ हुन ते हयां ऐं मुंहिंजो हथु वापसि अची विया। त पहिरियों अदल हुयो जंहिं उन अदल जे तक़ाज़नि खे पूरो कयो ऐं पोइ बाक़ी करीमी हुई न जेको अता करण वारो जेको आहे ऐं पोइ आहे ताकी असां वटि जेसीं ताईं अदल जो निज़ाम न ईंदो जेसीं ताईं तव्हां असां वटि जेके क्लासिस आहिनि न VIP क्लास पोइ उनखे वधी मिलनि थियूं शयूं उनखे त प्रिविलेजिस बि मिलनि था असां वटि ग़रीब जे लाइ जेको इंसाफ़ आहे उहो माना मौजूदु उनजे लाइ जेको कानून आहे उहो मौजूदु आहे उहो कानून लठ खयो बीठो आहे ऐं उहो ग़रीब वॾे माण्हू जे लाइ अमीर जे लाइ जेको आहे उनखे सलूट थो करे उनखे सलूट बीठो थो करे। त इहे जेके डबल स्टैंडर्ड्स जंहिं सोसाइटी में हूंदा उहा सोसाइटी जी इहा हालत हूंदी त तव्हां घर में बि महफ़ूज़ न आहियो तव्हां किथे घिटी में महफ़ूज़ न आहियो
राति जो बि लुटिजो था, ॾींहं जो बि फुरिजो था। ईअं ई आहे। माण्हू अॻु हाणे कुझु ॾींहं अॻु में जेको जैकबाबाद में थियो, टीचर्स स्कूल खां पढ़ाए ॾींहं जो निकितियूं आहिनि, उन्हनि जी वेन खे मतिलबु ॾींहं राति जॾहिं अहिड़े क़िस्म जी बेरा रवी हूंदी त पोइ इहो उन निज़ाम जे अंदरि ॾोहारियुनि जी हुकूमत हूंदी आहे ऐं शरीफ़ माण्हू जेको आहे उहो वीचारो परेशान हूंदो। बिल्कुलु ईअं ई आहे ऐं उमेदु इहा ई कयूं था त जेको आहे थोरो कुझु ईमान कुझु जेका सो माण्हू पोइ इंसानियत पैदा थिए असांजी सोसाइटीअ में। ऐं बहितरीन ॻाल्हियूं हुयूं जेके ज़ुएब साहब सां असां कयोसीं, एडवोकेट साहब बि असां सां गॾु मौजूदु हुया। ऐं थैंक यू सो मच सर। ऐं मां चाहींदसि त फाइनल को मैसेज अगरि ॾिसंदड़नि खे तव्हां ॾियणु चाहियो त। मैसेज इहो ई आहे त हीउ जेको रमज़ान शरीफ़ आहे जी, इहो असल में इन करे कोन्हे त तव्हां पाण खे बुख जो अहसासु ॾियारियो, बल्कि इहो आहे त तव्हां उन्हनि जी बुख जो अहसासु कयो जेके के वेला मानी न खाई सघंदा। बिल्कुलु असां वटि या जीअं तव्हां पाण अॼु मग़फ़िरत जे इशरे ते ॻाल्हि ॿोल थिए पई तव्हांजी, त भई अलाह ताला चए थो त जेके मुंहिंजे कमु तव्हांजी ज़िम्मेवारियूं आहिनि उहे मां तव्हांखे बख़्श करे छॾींदुसि, पर बंदनि जा हक़ तव्हांखे पाण बख़्शाइणा पवंदा। बिल्कुलु मूं निमाज़ न पढ़ी आहे, इहो मुंहिंजे अलाह जे विच में आहे, इहो अलाह बख़्श बि करे सघे थो, पर जेकॾहिं मूं कंहिंजे हक़ गसब कयो आहे, मूं कंहिंखे रंजायो आहे, त इन में रुॻो जेको आहे सो अलाह खां माफ़ी भली वठो, पर पंहिंजनि उन्हनि माण्हुनि खां ज़रूरु माफ़ी वठो जिन खां तव्हां ॼाणाई में अणॼाणाई में कंहिंजी दिलि ॾुखाई आहे, कंहिंजो हक़ खाधो आहे। त मां इहो चवंदुसि त उहो जेसीं ताईं उहो न बख़्शबो, तव्हांजा अलाह सभु ॿिया गुनाह माफ़ु करे छॾींदो, पर उहे माण्हू उहे ॾोह जेके आहिनि क़यामत में तव्हांजो दग झलियो बीठा हूंदा। तंहिंजे करे ऐं उन्हनि खां पंहिंजी हयाती में बख़्शराए वठो। हीउ तौबा जो दरवाज़ो तव्हांजो जेको आहे सो पंहिंजे लाइ त एसी ताईं खुलियल आहे जेसि ताईं तव्हां ज़ेरा आहियो। वफ़ात खां पोइ पोयरनि जी का ख़बर कान्हे त पोयां तव्हांखे को कुल बख़्शराइनि या न बख़्शराइनि। बिल्कुलु ॾाढी बहितरीनु ज़बरदस्त ॻाल्हि, बहितरीनु मैसेज।